खास फरमाइश करी है अबू बकर शहर साहब की खास फरमाइश करी साईं मोहम्मद सलीम शहर साहब बोल तव्हां साम्हूं पेश कयूं था। उम्मीद है तव्हां प्यारनि खे ज़रूरु पसंदि ईंदी। साम्हूं अचनि था जेके फासो वञनि फंदनि फासो वञनि फंदनि दिल पर अलाए जिठाहे तुझे रखियो अखियुनि में तुझे रखियो अखियुनि में पर अलाए जिठाहे तुझे रखियो अखियुनि में तुझे रखियो अखियुनि में साम्हूं अचनि था जेके फासो वञनि फंदनि फासो वञनि फंदनि जिठाए तुझे रखियो अखियुनि में बार बार रेडियो साम्हूं अचनि था जेके साम्हूं अचनि था जेके फासो वञनि फंदनि फासो वञनि फंदनि दिल पर अलाए जिठाए तुझे रखियो अखियुनि में तुझे रखियो अखियुनि में वॾा कया वॾा कया राज़ी किताब खणी वॾा कया राज़ी किताब खणी मती थी विया झटपट हिते साम्हूं अचनि था जेके साम्हूं अचनि था जेके फासो वञनि फंदनि पर अलाए जिठाए तुझे रखियो अखियुनि में तुझे रखियो अखियुनि में संदियूं मारन में मीर
के क्यों तो नाल को संग्यू मारे न मैं मीर के क्यों सुना सलीम के लगा चकमक तुझा चपन तुझा चपन सुना सलीम के लगा चकमक तुझा चपन तुझा चपन सामो चलता जे के सामो चलता जे के फासो दिखाए तुझे न